सिंधु सभ्यता ते जदीद तहक़ीक़ के हवाले सां अॼु पाण अहम माग मोहन जे दड़े बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। जितां हिकु नाचिणीअ जी मूर्त मिलण ते उनखे नाचिणी जो शहर चयो वेंदो आहे, यानी सिटी ऑफ द डांसिंग गर्ल मोहन जो दड़ो। इंडिया जे क़दीम आसारनि जे माहिर राखिल दास बैनर्जी 1918 खां ॾखिण पंजाब, बीकानेर, बहावलपुर ऐं सिंध में सिकंदर आज़म जा इहे 11 ठुल ॻोल्हण लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते जांच ऐं खोटाई कराए रहियो हो, जेके सिकंदर आज़म ईसवी सन खां 350 वरह अॻु पंहिंजे काह दौरान ब्यास नदीअ जे किनारे ते ठाहिराया हुआ ऐं मथिन यूनानी ॿोली ऐं हिंदी ज़बान में नोश्ता उकराया हुआ। हिन 1918 खां 1922 ताईं वॾी जिदोजहद सिंध में खीरथर खां सिंधु नदीअ ताईं, जैकाबाद, सखर ऐं लाड़काणे ज़िलनि में 27 वॾनि ऐं 31 नंढनि दड़नि खे ॻोल्हे उन्हनि जी खोटाई कराई। पर इतफ़ाक़ सां इहे सभु ॿुध दौर जा यादगार निकिता। ईअं इतफ़ाक़ सां ई माहिर वोड़ींदो 1922 में अची लाड़काणे ज़िले जे ॾोकरी शहर खां 6 मील परे हिकु ॿुध स्टोपा वटि पहुतो, जेको ॿुध दौर जो हिकु मंदरु हुयो। इहो ठुल सिंधु नदीअ जी सतह खां 46 फुट मथे हिकु दड़े ते हुयो, जंहिं ठुल जो ऐं उतां मिलियल ॿुध धर्म जे बख़्शुनि जे रहण जे जायुनि जो उनखां हेठियनि तहनि या ज़माने सां कंहिं बि क़िस्म जो वास्तो न हुयो। ही मथियूं सभु तमीरात ॿुध धर्म जे राजा वासुदेव पहिरें जे दौर जूं हुयूं। इहे उनखां हेठि मौजूदु शहर जे तबाहीअ खां पोइ 1000 साल गुज़रण बैदि उन मथां वरी अॾियूं वयूं हुयूं। इन ख़्याल खां त ज़मीन जे सतह खां मथां ई जॻह ते मज़हबी आस्थान जोड़ण सां उन जो साल ब साल सिंधु दरियाह जे थींदड़ ॿोॾियुनि खां बचाव थी पए सघियो। जॾहिं बैनर्जी ठुल भरिसां कुझु खोटाई कराई त खेसि उतां पथर जा कप ऐं ठिकर जे थांवनि जो अहिड़ो ठेकराट हथ आयुसि जिन जो ॿुध दौर सां को बि वास्तो न हुयो, पर इहे कंहिं हज़ारें साल पुराणे दौर जे कंहिं निराली तहज़ीब जी निशानदही कनि पिया। जॾहिं बैनर्जी स्टोपा भरिसां खोटाई कराई त उतां हुनखे हिकु अहिड़ी मोहर मिली जेका शिकिल ऐं सूरत में हड़ापा मां मिलियल हिकु तस्वीरी रस्मुल ख़त वारी मोहर सां हिकु जहिड़ाई ॾेखारे पई, जेका सर एलेक्जेंडर किंगहम खे हड़ापा जे खोटाईअ में हथ आई हुई। इन मां बैनर्जी अंदाज़ो लॻायो त हितां अञा कंहिं क़दीम तहज़ीब ते रोशनी पवंदी, जेका हड़ापा वांगुरु 5000 साल खनि पुराणी हूंदी, छो जो हितां मिलंदड़ कुझु औज़ार ऐं ठिकर जा थांव हड़ापा मां उन्हनि ॾींहनि में थींदड़ खोटाई मां मिली रहिया हुआ, जेको हंधु उन वक़्तु बरे सगीर में सभ खां पुराणो ऐं क़दीम शुमार कयो वेंदो हो। बसि ईअं ई सिंध जे 5000 साल पुराणी तहज़ीब मथां ज़माननि जा पियल पर्दा ऐं लट लहण शुरू थिया। क़दीम आसारनि जे माहिरनि जूं
परॾेही इख़बारुनि में हिन अज़ीम तहज़ीब बाबति रपोर्टूं ऐं बयान शाया थियणु शुरू थिया ऐं जल्द ई सॼी दुनिया में हिन अज़ीम तहज़ीब ऐं तमदुन जी हक़ पइजी वई। इन ई खोटराईअ सिंधू माथिरीअ जी अणियल लिखियल तारीख़ में 5000 साल अॻु जे सोनहरी दौर जो इज़ाफ़ो करे छॾियो। बरे सग़ीर समेत सॼी दुनिया जी तारीख़ जी शुरूआत हिन खिते जे ज़िक्र सां शुरू थियणु लॻी। मोहनजोदड़ो जे हिन क़दीम बाग़ जी वधीक खोटराई उन वक़्तु इंडिया जे क़दीम असरनि वारे खाते जे डायरेक्टर जनरल सर जॉन मार्शल जे नज़रदारी हेठि 1922 जे सियारे जे मुंद में थी, जेका लाॻीतो 1927 ताईं जारी रही। इन खोटराई जो समूरो अहवाल सर जॉन मार्शल 3 ज़ख़ीम जुल्दनि में शाया करायो। वरी ॿियो दफ़ो हिन खंडर जी खोटराई अर्नेस्ट मेके जी नज़रदारी हेठि थी, जंहिं पंहिंजो कमु 1927 खां 1931 ताईं करे ख़तमु कयो ऐं पंहिंजी तहक़ीक़ात खे जुदा किताब में शाया कयो। उन बैदि वरी डॉक्टर सर R.M. व्हीलर 1950 खां हिन दड़े जी खोटराई कराई। ॿीहर 1965 में अमेरिकी आर्कियोलॉजिकल मिशन जे सरबराह प्रोफेसर जॉर्ज F. डील्स तरफ़ां वधीक खोटराई कराई वई। अहिड़ी तरह हिन अज़ीम शहर जे खोटराई में बैनर्जी, सर जॉन मार्शल, जॉर्ज F. डील्स, हारग्रीव्स, स्रूप वतेस के डिक्शन पंहिंजो किरदारु अदा कयो ऐं हीअ 5000 साल पुराणी तहज़ीब ऐं तमदुन जा निराला रंग ऐं ढंग वरियनि गुज़रण बैदि असांजे साम्हूं आया। मोहनजोदड़ो जो तबाह थियल शहर सिंध जे ज़िले लाड़काने में कराची कोयटा रेलवे लाइन ते ॾोकरीअ जे स्टेशन खां 6 मील परे आहे। सिंधू नदी जे हिन माॻ जे उभर में सिंधू माथिरी जे हिन माॻ जे उभर में सिंधू नदी वहे पई। मोहनजोदड़ो जो खंडर 240 एकड़नि में फैलियल आहे। लैम्बर्ग जे चवण मुताबिक़ ही शहर घेरे में 3 मीलनि खां बि वधीक फैलियल आहे ऐं ही तमामु घणी आदमशुमारी वारो शहर हुयो। ही खंडर हिन वक़्तु 2 हिस्सनि में विरहायल आहे। हिकु मथियो शहर जितां शहर पनाह जा आसार मिलिया आहिनि, जेका ॿियनि जॻहुनि खां कुझु मथ परी सतह ते जुड़ियल आहे। उन मथी सतह ते जोड़ियल अदावतुनि में म्यूनिसिपल हॉल ऐं शहरी खातनि जे इंतिज़ामिया जूं सरकारी ऑफिसूं ऐं बंगला, पाणीअ जो तलाउ, थंभनि वारो असेंबली हॉल ऐं हिकु वॾो अंडनि जो अनाज जो भांडो मिलियो आहे, जेकी मथी सतह ते इन ख़्याल खां ठाहिया विया हुआ त जीअं सिंधू दरिया जे ॿोॾुनि खां उन्हनि जी हिफ़ाज़त थी सघे ऐं हेठिएं शहर जा माण्हू बि मथे शहर जे किले ऐं ॿोॾुनि वक़्तु मथे अची पनाह हासिल करे सघनि। ॿियो वरी हेठियों शहर जंहिंमें रहण जूं जायूं, दुकान, बाज़ारूं, कुशादा रस्ता मौजूदु आहिनि। हेठियों शहर बि आला रिथा सां इंजीनियरी तरीक़े सां ठहियल आहे। हिन शहर जूं वॾियूं घिटियूं शहर खे मुख़्तलिफ़ वॾनि इलाइक़नि में विरहाइनि थियूं। शुरूआत में दड़ो हिकु ई हुओ, पर पोइ शायदि सिंधू नदीअ जे कंहिं अवाइली लेट हिन जे स्टोपा एराज़ी वारे हिसे खे हेठिएं एराज़ी खां जुदा करे छॾियो। मोहनजोदड़ो में मिलियल इमारतुनि ऐं घरनि जी तमामु घणी अहमियत आहे। जीअं त शहर में मिलियल इमारतुनि में स्टोपा बि हिकु ख़ासि ऐं ध्यानु तलब इमारत हंधु आहे, पर हिन इमारत जो सिंधू सभ्यता जे हिन पोएं दौर सां को बि वास्तो न आहे
ऐं स्टोपा पोइ जे ॿुध वारे दौर जी अॾावत आहे। उन करे हिते उनजो पाण वधीक ज़िक्र नथा कयूं। बाक़ी ॿिए जॻहियूं सिंधू तहज़ीब जे दौर सां वास्तो रखंदड़ आहिनि। उन में वॾो हौज़ ख़ासि करे अहमियत लाइक़ु आहे। स्टोपा जे उत्तर ओभर वारी कुंड में हिकु हौज़ आहे। ही हौज़ सिंधू सभ्यता जे विच वारी दौर जी इमारत आहे। ही हौज़ मुस्ततील शिकिल जो आहे ऐं 29 फुट ड्रेग ऐं 23 फुट वेकर अथसि। मंझिसि अंदरि रहण लाइ ॾाका मौजूदु आहिनि। ही तला हिकु वॾी खुलियल इमारत अंदरि आहे जंहिंजूं दीवारूं 7 या 8 फुट आहिनि। तलाव जो तरो मज़बूत ऐं लसो आहे। तलाव 8 फुट ऊन्हो आहे। हिन तलाव जे भर में हिकु खूह मिलियो आहे जितां तलाव खे पाणी पहुचायो वेंदो हूंदो। हिन तलाव खे सफ़ाई करण लाइ हेठां हिकु कुंड में सोराख़ बि थियल आहे जंहिंमां नाली निकितल आहे, जंहिं रस्ते तलाव में जमल थियल किनो पाणी निकाल कयो वेंदो हूंदो। ही नाली बि निहायत उमदी जुड़ियल आहे ऐं एतिरी ऊन्ही आहे जो भली त 6 फुट डिघो माण्हू उन में बीठो हुजे। सॼी नाली ढकियल आहे। विच ते नालीअ में हिकु खुलियल मेन होल आहे। नालीअ में गंद किचिरो गॾु थी वञण जे सूरत में माण्हू उन सोराख़ मां लॻी वञी नालीअ जी सफ़ाई कंदो हूंदो। पाणीअ जे सहमे खे रोकण लाइ डामर हयल आहे। तलाउ जी ओसारी सीमेंट जहिड़े मसाले सां थियल आहे। सिम जे रोकण लाइ डामर ऐं कंक्रीट इस्तेमालु कई वई आहे। हौज़ जे चइनी पासनि खां विरांडो आहे। विरांडे जे उत्तर ॾखण ऐं ओभर पासे मुख़्तलिफ़ कमरा जुड़ियल आहिनि। हौज़ जे ठाहिण में काफ़ी महिनत खां कमु वरितो वियो आहे। सिरूं छिले चङी तरह सां मसालो लॻाए जोड़ियूं वयूं आहिनि। हौज़ जे ॾाखिणे पासे 9.5 फुट ऐं 11 फुट वेकरा गुसलखाना ठहियल आहिनि। उन्हनि गुसलखाननि में परदेदारी जो ख़ासि ख़्यालु रखियो वियो आहे। हर गुसलखाने में मथे वञण लाइ हिकु ॾाकण आहे। इन मां अंदाज़ो लॻायो वियो आहे त जायूं 2 माड़ हूंदियूं हुयूं। हिननि गुसलखाननि ऐं मथे ॼाणायल हौज़ जो पाणी वरी वञी हिकु वॾे नाले में पवे थो। न सिर्फ़ गुसलखाना हौज़ जे भर में मिलिया आहिनि पर मुंहनि जे दड़े जे हर घर में गुसलखाना लधा विया आहिनि जंहिंमां ख़बर पवे थी त मुंहनि जे दड़े वारा सफ़ाई सुठाई ऐं सिहत जो ख़ासि ख़्यालु रखंदा हुआ ऐं सुबुह जो रोज़ानो तड़फुलियल करणु सदन मामूल हुयो। महिरबानी।